जेकॾहिं मूंते यकीन न थी त हिन बीठड़ माण्हुनि खां पुछ, हिन उॾरंदड़ पखियुनि खां पुछ। जेकॾहिं अञा बि यकीन न थी त मुंहिंजी छाती फाड़े ॾिस, सिर्फ़ु तुंहिंजो ई नालो हूंदो। मां तव्हांजी छाती फाड़े नथी सघां, छो त अंदरि असांजा जजिस आहिनि। इनशाला तव्हांखां जॾहिं उहो पुछंदा तव्हांखे पाण पास ई कंदा। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी जी। तव्हां ॾिसो था जैगमाबाद जो टैलेंट तमामु सुठो टैलेंट आहे, सभु इंजॉय था कनि। छा नालो आहे? राजा गफ़ार। राजा गफ़ार जी, राजा लक़ब आहे, नालो अब्दुल गफ़ार आहे। लक़ब कंहिं ॾिनो आहे राजा? उस्तादनि ॾिनो आहे, खीरी मोहम्मद। अच्छा, ड्रामा कंदा आहियो? जी, स्टेज ड्रामा भी कंदा आहियूं, फिल्मा भी कंदा आहियूं। फिल्मा? अच्छा, फिल्मा भी घणी फिल्मा कयूं जी? घणी फिल्मूं कयूं तव्हां? जी, 2-3 फिल्मूं कयूं आहिनि गॾु शहर में, फुल शहर में। पसंदीदा अदाकार केरु आहे? अब्बास गुल। अब्बास गुल ओडाणो? यार वाह वाह, ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे अब्बास गुल। अच्छा, अब्बास गुल खे कॉपी कंदा आहियो या तव्हांजो पंहिंजो अंदाज़ आहे? न उहो कॉपी न कंदा। उनखे न कंदा आहियो कॉपी? तव्हांजो पंहिंजो अंदाज़ आहे? जी। अच्छा, कंहिं बि पंहिंजे ड्रामे जो जेको तव्हांजो सुठो डायलॉग हुजे उहो तव्हां पहिरियों ॿुधायो। जी, अॻे त अहिड़ो डायलॉग न अचो, पर हाणे नओं ठाहियो आहे पाण, उहो चवंदुसि। पाण ठाहियो अथव, लिखियो पाण अथव? यार राइटर बि आहियो माना? जी, पाण करे वाह, जी जी, अंदाज़। हा हा, तव्हांजो ही सॼो। चाचा सम्झाए पंहिंजी नूरी खे त ॿीहर घर खां हिकु पैर बि ॿाहिरि न रखे। जेकॾहिं मां हिनखे ॿीहर ॿाहिरि ॾिठुमि न त पोइ हिन जी ॼंघा ॿांह भनी छॾींदुमि। नूरी मुंहिंजी मंग आहे ऐं मुंहिंजी गैरत आहे। ॻोठ वारा मूं ते खिलनि था, चवनि था हिनखे ॾिसो पाण खे गैरतमंद सॾाए थो, हिन जी मंगेंदी वते थी, ॻोठनि में घुमंदी। मां चवां थो ॿीहर नूरी खे कॉलेज बि न छॾ। जेकॾहिं हू कॉलेज वई त पोइ हुनजो लाश खणंदे लाश, पोइ मूं ते मयार न ॾिजांइ, छो जो राजा यारनि जो यार आहे ऐं दुश्मन लाइ मौत आहे मौत। अच्छा, ही जेको एग्रेसिव माना जज़्बाती जेको तव्हांजो अंदाज़ आहे डायलॉग, इन खां अलावा भला कॾहिं को नॉर्मल कैरेक्टर कयो आहे तव्हां? जी जी, मतिलबु जीअं मिसाल कंहिं छोकिरी सां मुहबत करी हुन सां कीअं डायलॉग कीअं वरदाईंदे? जी ठीकु आहे। मुहबत जा डायलॉग कीअं ॻाल्हाईंदे? शादिया, मां तोसां एतिरी मुहबत कंदो आहियां, हाणे त हर पल मूंखे तूं यादि ईंदी आहीं। जेकॾहिं मां सुम्हंदो आहियां बि तुंहिंजी यादि ईंदी आहे। हर पल मां तोखे यादि कंदो आहियां। मां त चवां थो मां तोखां सवाइ ज़िंदा न रही सघंदुमि। जेकॾहिं तूं मूंसां मुहबत जो इज़हार नथी करें त पोइ ही वटि पिस्तौल पंहिंजे हथनि सां मूंखे मारे छॾ ऐं हमेशह मूंखे ख़तमु कर शादिया, ख़तमु कर। माशाल्लाह माशाल्लाह, वाह अच्छा, वाह। थैंक यू सर। राजा गफ़ार जी, हिकिड़ी मां तव्हांखे वन लाइन ॾियां थो हिते सिचुएशन, जी। ठीकु आहे?